रिपोर्ट पेश करूं था मटियारे मां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लिगारी जी। सिंध हुकूमत के तर्जमान आई रुकन सूबाई असम्बली मखदूम फ़खर ज़मान डिस्ट्रिक्ट हेड क्वार्टर अस्पताल मटियारे नई तमीर थियल इमारत जो इफ्तिताह करे छॾियो। अस्पताल में मेगा सर्जिकल कैंप कायम कई वई आहे। उन मौके ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर पी गुलाम हुसैन, असिस्टेंट कमिश्नर अब्दुल सत्तार शेख, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर रफ़ीक जमाली, MS डॉक्टर अब्दुल इस्लाम मेमण ऐं ॿिया मौजूद हुआ। तकरीब खे ख़िताब कंदे मखदूम फ़खर ज़मान दिल जी बीमारियुनि लाइ चेस्ट पेन यूनिट क़ाइम करण जो ऐलान कंदे चयो त DHQ अस्पताल सां ज़िले अवाम खे मिसाली तबई सहूलतूं मिलंदियूं। वधीक सहूलतुनि लाइ वॾे वज़ीर ऐं सिहत वारे वज़ीर खे लिखियो वेंदो। सिंध हुकूमत सूबे में मिसाली अस्पतालूं ऐं तबई इदारा क़ाइम कराया आहिनि, जंहिंजे ताज़ो पंजाब में सिहत जे हवाले सां थियल कॉन्फ्रेंस में वाखाण ॿुधी। अस्पताल में घरबल जदीद मशीनरी ऐं सहूलतूं जल्द ॾिनियूं वेंदियूं। अस्पताल में डॉक्टरनि में अमले जी खोट पूरी करण लाइ सिहत खाते सां राब्तो करे SNA मंज़ूर कराई वेंदी। पंहिंजो ज़िलो अथव जी मालिकी कयो हिन ज़िले जी, तव्हांखे सवाब बि मिलंदो, तव्हांखे तव्हांजो सभु दुआऊं आहिनि ऐं हिते अची तव्हां पंहिंजो क्लिनिक्स बि इस्टेब्लिश कयो, पंहिंजो जॉब भी कयो, तव्हांखे महिरबानी तव्हांखे दुआ ये बहुत अच्छा हुआ है, उधर इसकी SNA मंजूरी सालों से बनी हुई है। अभी इसकी मंजूरी हुई भी है और इंशाल्लाह ये एक्टिव हो गई है। हॉस्पिटल हमने आज खुला किया। मैंने चीफ मिनिस्टर साहब को अभी अगले बजट की